सबोदरो का खबर शामिल कयूं पिया। ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक सबोदरे जो कच्चे जे इलाके मंगी माड़ी थाने जी हद गोठ कमदार फतेह जे रवासी मिसमात सुहागण ज़ाल मरहूम तगियल भागत अली रज़ा भागत प्रेस क्लब सोबोदेरो पहुंची एहतजाज कयो। मिसमात सुहागण दाईंदे इल्ज़ाम आयो त मुंहिंजी न्याणी शमशाद खातूं जंहिंजी 3 ॾींहं अॻु पंहिंजे फुफाट सादिक पुट पीरबख्श भागत सां शादी कराई आहे। शादी वारी रात जो भागत बिरादरी जा शहजादो प्यार अली गुलाम कादर भागत ऐं ॿिया ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती असांजे घर में दाख़िल थी फायरिंग करे मिसमात शमशाद दी मरहूम तगियल भागत के अगवा करण जी कोशिश कई। दाहिने रड़ियुनि ते मुख़्तलिफ़ बिरादरी जा ॻोठाणा पहुची विया, जंहिं बाद हथियारबंद फरार थी विया। इतला मिलण ते मंगी माड़ी थाणे जी पुलिस पहुची वई। SHO मंगी माड़ी इंसाफ़ करण बजाए उल्टो जवाबदारनि जो बाह बेली थी बीठो आहे ऐं धमकाइण लॻो त न्याणी जी रुख़सती न कराईंदो त तव्हांजे घर के बाहि ॾेई छॾींदुसि। धमकियुनि बाद नारी जे भाउ अली रज़ा भागत के बेगुनाह गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो ऐं 15,000 रुश्वत वठी उन बाद आज़ाद कयो वियो। असांजी न्याणी जी ख़ामोशी सां चुपचाप में रुख़सती कराए हिन वक़्त बि मुख़ालिफ़ असांखे जानी माली नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾियनि पिया। मुतासिर IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त SHO पारां वरितल रुश्वत वापसि कराए मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी इंसाफ़ फराहम कयो वञे। केड़े कोठ है कमदार फतेह ने कोठ जा मां न्याणी उठारिया मोते जबरदस्ती करे माट था असा सा माटी करे आज न करे आहे साथ माट छा लो गुलाम कादर पिलू इंसाफ ये अच्छा तो छोकरी जी बिया साथ तो फुफाट ताजी धी जो नालो छा है मां प्यारे के इंसाफ असां ॿिया मामा हुया फिर असां न था फायरिंग करे तो दिया असां गांव में के ओड़े मारे अची असां मदद कई हो खराब छो गिरा छो ताजी गरम थी छाजे करे या छोकरी असां के जो ॾेई छो तारियो माना जबरदस्ती सां वठा हां ॾे दाव ते असां हां वो ता पुलिस के एड़ो इतला ॾिनो पुलिस के इतला ॾिनो आयो पुलिस रा तो मूंखे वठी वई अची रहा केड़ो पुलिस वारो अकेली हता मंगी मारी थाने जो पुलिस हां वठी वियो पोइ हुते हुनखे बि वरितई मूंखे वठी वियो हुनखे छॾे